हल भला यार हलणो थी तो हल भला न तो भला जान छड़ा भला मां वेही रहा हिते ई पियो छा अल्लाह दी एडो काकड़ो खोलो थी डरे तो छा थी कपड़ा न पाया सही आ वो कर तैयारी बतलो यो तो पो एड़ो भी तैयार न थे शादी ते कोन तालू अफ्तार पार्टी आ ओते माण्हू न हूंदा है न त तो मले पाण के हला यो कुछ चाहे तो तू माण्हुनि खे ॾेखारण थो ले या खाधो पंहिंजो भिब भरण थी वली इहो त ॿुधाए घणो मगज न खराब कर उथाणे हल हल यार हल जान छड़ा यार तकड़ करे टाइम ॾिठे घणो थियो आहे हाणे पहुचंदे पहुचंदे आज़ान अची वेंदी यार काॾे काॾे पहुचंदे काॾे देर थी थिए तोखे ज़ारून अफ्तार पार्टी रखी आहे असांजी ओॾे ई वञूं था ज़ारून वटि ज़ारून वटि था वञो अफ्तार पार्टी ते तव्हांखे जॾहिं रोज़ो न आहे त तव्हां छा जूं अफ्तार पार्टियूं था कयो ऐं तव्हां था वञो हाणे नकर पाड़े में ख़बर पइजी वेंदी त रोज़ो कोन था रखनि इहो तोखे ख़बर आहे ॿियो अलाह खे ख़बर आहे माण्हुनि खे त नाहे ख़बर न न बुधाईंदी है राज के बुधाईंदी इनन के रोज़ो कोने मेकअप करे वञन था उते के खाइण पीअण भी न ॾींदी रोज़े खाइण पीअण थींदो आहे छा माण्हू जा त रोज़ो रखे बाक़ी छाजी अफ्तार पार्टी अची वतो अथव माण्हुनि पर असल में ख़बर छा आहे मां मीडिया ते त ॾेखारणो आहे न स्टेटस त रखणा आहिनि वीडियो त भरणा आहिनि ऐं उते जेॾीमहिल वेंदासीं न अहिड़ो मोह पाईं पारू थो करे वेंदासीं ॼण कोॾो रोज़ो असांखे लॻो छा थियो अथव छा थियो आहे माण्हुनि खे अलाह सां बि माना हिकिड़ी फिराड बाज़ी आहे त असां अफ्तार पार्टियूं था रखूं वॾा वॾा माण्हू था घुरायूं सेल्फिस थियूं ठहनि वीडिया था ठहनि त अफ्तार पार्टी कई फलाणे अड़े छो पाण खे खणी ख़राब कयो अथव हाँ अलाह खां कुझु थींदो आहे छा अलाह खां निकिबो आहे छा दुनिया थी करे ए वीडिया टिकटॉक केॾा त माण्हू ठाहिनि भला असां वेंदासीं त को का ग़लती थी वेंदी तू सम्झाए छो नथो यार चाची के खंघ अथस तबियत ख़राब अथस सिरप पीती अथस सुम्ही आराम करे असां मोटी था मां आराम कयां तूं मड़ मेकअप जो थिफे ऐं इहो अटो हणी करे मुंहं कयो वञे थी जेको आहे ऑरेंज अंब थी छा कयां तो मले वञा उते माण्हुनि खे ॾेखारियां त मूंखे ससु चओ तो मले करे वञा हिकिड़ो नाम मूंखे ये नारगियूं हिते रख हाँ रखा थी नारगियूं हाँ हिकिड़ो मिनट मूंखे ख़बर आहे तूं कीअं छॾींदे कल ई खयो थो वञा तुंहिंजे लाइ खयो वेंदो तूं इन लाइ परेशान पई थी न इहो हया आहे तुंहिंजो त तूं अफ्तार पार्टी ते वेंदे त कलीअ में विझी वेंदे वञे तो कयो ख़ैरात आहे तो जड़ो बंद थींदो न पो तो जे करे बयानू था न तो जड़ो बंद मांखे त शर्म थो अचे बाकायदा त इहे जेके अफ्तार पार्टियूं आहिनि ऐं इहे जेके मामला आहिनि इहे अॻे त कान आहे ख़ारक हिकिड़ीअ सां ऐं पाणीअ चुके सां रोज़ो खोलबो आहे अॼु सोशल मीडिया जी दुनिया थी वई काथे तू भला ए दुनिया में रहे थी कान थी रहे सोशल मीडिया जी दुनिया थी वई आहे अल्लाह जो बस छा ना दऊ थी चे हलड़ी पुछकारी सोशल मीडिया अड़ी माई शर्म कोन्हे को जेड़ो मुर्स के पेना कयो थी तेड़ी तू हां हाने तू हल हिते टाइम पूरो करे छडी दई टाइम घणो तो थे बा निकरण जी कर हल मानू उते वेंदा आहिनि मस्जिदन में जिनन के रोज़ा न हूंदा न ओ बूथ बोला करे उते उते अफ्तारी कंदा असां के त पाड़े में दावत मिली आहे न तुंहिंजो त बूथ भोलो लगे तो तू त उहे शेप कढियान बांदरन वारा बाकी हे मोह जेको जेते मेकअप लाली लाली ताई ते अड़ी शर्म न तो अचे रोज़े में लालियूं हणी थी वञे मुंह के हां इनमें छा छा रोज़े सा चाचो तने न रोज़ो रखो त पो बस ये मुख्तारो मले पो वेई रहो तैयार थियो न अड़ी हया गालाए तू ये साथी गालाए रोज़ो न है न चाची समझा चोन तो यार आस्ते तू हिन मले छेदी लगी पिया इंसान खाई दे रोज़ो न है चाची माके रोज़ो न है तोके खबर है न माके रोज़ो न है माके रोज़ो आए न तो के अफ्तारी करे यारी तइए करे वञा थी न हां तो सही तो करे के तो के गलत चयो आ चाची के पूछ न चाची छाती चई बंदूक कणा हया चई तो हां जुंडड़ा ककड़ा कयूं पते धीरे डघुमदी हां साड़ तो ते पैसा दिना ते खर्चो कयो आ पार्लर ते हाने साड़ तो ते दी चंगो जो खबर कोन तसे औ हाने मथो ढक त हणाई न चंपा रमजान शरीफ में वरिया तू ढके मथो हुआ छो ढके तू ढके मथो हुआ छो ढके हुन बाकी छाजे ला कया आनी ये वार ककड़ा छाजे ला क्या थे हां अरे हया न तो अचई अच्छा चाची दो मुनस गाडा मुनस साथी वन्या कोई के बे घर मर्द साथ नथी वन्या पई हां ककड़ा कर आजकल रिवाज आयो ककड़ा वडो रिवाज आ शर्म न तो ये पलालाई बिंड मथे ते रखी वञे थी पई घुमण मेकअप कयूं अड़ी शर्म कयो अड़ी रमजान शरीफ आ घर में वेही अल्लाह के याद कयो तका रोजगार रोज़ीअ में बरकत पयो ना आज वनु ता किस्मती उन दावत दिनी आज ता वनु
समझाएस तो हले तो या नथो हले मौत पोवई हल न टाइम थियो मूंखे चपा थो वणे मां छा सम्झायो मां ॻाल्हायां थो चपा वाहे थी कढे को भला अंदर तुंहिंजे वञा लाइ हलायो मांखे न खपे फ्रूट ख़रीद मांखे इहो फ्रूट न खपे मां फ्रूट जेको बि आहे पंहिंजो वठी ईंदी आहियां फ्रूट तोखे वञिणो आहे त तूं वञ हल हिनखे न छॾींदसि पाण त गुनाहगार थिए थी हिनखे बि कराए थी यो गाॾ हलंदो त मां वेंदम न हा मजा त चाचा हा। वटां जा हेलो हाज़ार अचूं था बस अम्मा खे वठी अचां हा हा बिल्कुलु बिल्कुलु अम्मा बि तयार करे वठी थो अचां अम्मा खे बिल्कुलु अचे पई थी अम्मा अम्मा कोन हलंदी चई अम्मा कोन हलंदी इहो ज़ारू जेको वेठो आहे न भरी रंधनि जी खणी अम्मा कोन हलंदी चयो हा। त हल हाणे न सम्झ अम्मा न हलंदी तूं काए पंहिंजी बुलण रवानो थी ओ मां थी चवां त रमज़ान सॼो जेको आहे न घर न अचो पीरनि ते वियो दरगाहनि ते वियो वञी करे अड़े शर्म थी अड़े हया थी जान जमाना हथियूं पंहिंजे घर लाइ बि काथो अवतारड़ी वठी माण्हू पंहिंजे जेको फिको मिठो हुजे पंहिंजे घर जे में अलाह बि राज़ी डेली त करूं था न डेली काथे मरूं था घर में इफ्तार त करूं था अॼु छोड़ थी छॾे छा मसलो अथई हा तूं काथे मरंदीअ तूं माखे मारे पोइ मरंदीअ जे तूं मरे त पोइ हा अल्लाह कंदो जर्दे जी देग लईंदम जेड़े डी तू वई आन दुनिया में पिट पो ना आहे रमज़ान में अम्मा खे पिट पो छा ए रमजान अडी रात आंड्रा बोत कई पे आंड्रा बोत को तमीज़ ई कोन थई हा तू चुप कर हल गया चल ओ भले माखे पिटे जेका ये पीर पोटी आहे न माखे पिटे इनन में लूण विझी खाइजां असां अचूं था गोठी हाणे दिल त चए थी त जेकर तोखे को तो मजा हेॾे हेॾे रन जे चवण ते भागो थो वञे ॼण कोतो लूस लूस कंदो थो वञे कोतो लूस लूस कंदो थो वञे मां वञाई थी पर तू आ पियो या ईअं न छॾींदई दुआ कजांस कादो वदो को सुठो मिले अफ्तारी में हा पेनाग कंहिं जाइ जा हल हल पेनाग कंहिं जाइ जा हा